नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल में 2 हफ़्ता अॻु जूंगल जो धरती टीवी जो रिपोर्टर अलक़ादर पहोड़ खां ॻड़हई यासीन लॻ नामालूम हथियारबंदन फुर करण ख़िलाफ़ जस्कम ठुल पारां एहतजाजी रैली कढी वई है। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी रिपोर्ट। जी बिल्कुल, असां हिन ठुल प्रेस करे सां मौजूद आहियूं जिते कुछ ॾींहं पहिरियां धरती टीवी जूंगल जो रिपोर्टर अलक़ादर पहोड़ खां लाड़काणे वेझो मोटरसाइकिल फुर थियो आहे। ठुल जा सियासी समाजी जो पार्टी जिसकी पार्टी तरफां जो ठुल प्रेस करे साम्हूं एहतजाज अचो ॻाल्हि ॿोल पुछा कयूं वधीक उनजो छा चवणु जो बहादुर साफ़ी धरती टीवी जो रिपोर्टर जीअं लाड़काणे खां निकितो ड्रखणे वेझा आयो ॾींहं ॾिठ जो सरेआम हथियारबंदन हथियार जे ज़ोर ते हुन खां मोटरसाइकिल मोबाइल ऐं प्लस में ॿियो सामान फुर करे आ। अफ़सोस आहे त ड्रखण थाणे जो मौजूदा नाल एसएचओ रफ़ीक बिरोही जंहिं सिर्फ़ु हुनखे अॼु ताईं सखणा दिलासा ॾिना पर हुन का बि फुर में मुलवस जेके जवाबदार आहिनि उनजे ख़िलाफ़ का बि जेको आहे सो कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। ऐं ड्रखण पुलिस खे सॼी ख़बर आहे त साफ़ी खां कंहिं फुर करे कई आहे, पर अफ़सोस आहे त काफ़ी अरसे खां वठी पूरी सिंध में साफ़ जो कॾहिं हक़ सच लिखण ते क़त्लेआम, कॾहिं साफ़ खे अगवा करे तशद्दुद कयो थो वञे, कॾहिं साफ़ खां हथ सां फुर थी कराए वञे। छो त साफ़ जो इहो ॾोह आहे त साफ़ी हर हमेशह ग़रीबनि जा भर झलू रहिया आहिनि। असां IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर खां अपील था कयूं त जंगल जे साफ़ी अलक़ादर पहोड़ जो फुर थियल मोटरसाइकिल सामान फौरन वापसि करायो वञे, न त ॿी सूरत में असां SSP ऑफिस अॻियां पंहिंजे साफ़ी अलक़ादर पहोड़ जे लाइ पंहिंजो धरणो हणंदासीं। बहादुर साफ़ी जेका अलक़ादर पहोड़ खां लाड़काणे खां ईंदे जेका सो फुर थी वई ऐं उनखे हिन टाइम ताईं जेका सो पुलिस ठला आसरा ॾिना आहिनि त अॼु तव्हांखे पंहिंजो सामान वापसि था करायूं, सुभाणे था सामान वापसि करायूं। उनखे हिन टाइम ताईं सामान वापसि न मिलियो आहे। असांजो SSP खां ऐं DIG लाड़काणे खां इहो ई मुतालबो आहे त जेको आहे सो सिंध जे साफ़ खे तहफ़ुज़ ॾेई करे उन्हनि खां जेको आहे सो अलक़ादर पहोड़ खां जेको सामान। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।